अस्सलाम वालेकुम। अच्छा दोस्तों, ये बोर्ड मास जो क्वेश्चन आहे, बोर्ड मास जो मतिलबु हूंदो आहे तव्हांखे मां पहिरियों सम्झाया हुअमि त हे बी फॉर ब्रैकेट, पहिरियों ब्रैकेट छॾाइणी हूंदी आहे, पोइ डिवीजन, पोइ मल्टीप्लिकेशन यानी कि ज़र्ब, पोइ एडिशन, पोइ सबट्रैक्शन। ठीकु आहे, मां हिते तरतीब ॾेई थो वञा। सभिनि खां पहिरें नंबर ते वंड, ॿिए नंबर ते ज़र्ब, टे नंबर ते जोड़, चौथे नंबर ते कट। इन्हनि खां पहिरियों छॾाइणी हूंदियूं आहिनि ब्रैकेट्स, पर फ़िलहालु ब्रैकेट्स छॾे असां जोड़, कट, वंड, ज़र्ब सिखूं था। हाणे हिन में ॾिसो, सभु ॼा सभु जोड़, कट, वंड, ज़र्ब में आहिनि। हाणे हे ॿई अंग जेके आहिनि पाण में वंड में आहिनि, इन करे बाक़ी सॼो दर्जो एज़ इट इज़ लिखंदासीं। जेके बिगनर्स आहिनि, जेके पहिरियों दफ़ो इहो सॉल्व कनि था, उन्हनि जे लाइ जीअं मां तरीक़ो ॿुधायां थो उअं ई सॉल्व कयो। यानी हे ॿ अंग ऐं टी विच में जेका निशानी आहे इहो छॾे बाक़ी दर्जो उअं ई लिखी वेंदा। की ॾिसो निशानी सुम्हे ते -10 + 3 × 2। ठीकु आहे, हाणे एसि ताईं मां हिननि जो हाणे सिर्फ़ु जवाबु लिखंदुमि। हाणे ॾिसो, पंजनि खे 100 खे पंजनि में विराइणो आहे। असां ॾिसो पंजनि जो खोड़ो 100 ते पढ़ंदासीं, 20 दफ़ा वेंदो। जंहिंखे नथो अचे ईअं खणी सोचो त असां 100 रुपये पंजनि ॿारनि खे ॾिनोसीं विराए करे खणो, त सभिनि जे हिसे में घणा घणा ईंदा? 20-20 रुपया ईंदा। ठीकु आहे, हिन जो जवाबु अची वियो 20। हिन सॼे जे बजाए मां सिर्फ़ु हिन जो जवाबु लिखियुमि। हाणे ॾिसो, हितां ॾिसंदासीं हे जोड़ कट में आहिनि, हे ॿई वरी हाणे पाण में छा में आहिनि? ज़र्ब में आहिनि। यानी वंड खां पोइ असांखे छा छॾाइणी हूंदी आहे? ज़र्ब। इन करे असां हाणे हिन सॼे खे छॾे सिर्फ़ु हे छॾाईंदासीं। उन लाइ पहिरियों ज़रूरी आहे त असां जेको हे बचियलु आहे, जंहिंखे असां टच नथा कयूं, इहो एज़ इट इज़ लिखी वञूं। यानी 20 - 10 प्लस हेसि ताईं मां लिखी वियुमि। ठीकु आहे, सिर्फ़ु ॿ अंग ऐं टी विच वारी निशानी, इहो छॾे करे हिन जो जवाबु लिखंदासीं। हाणे ॾिसो, हे ॿिनि खे टिनि सां ज़र्ब कंदासीं, ॿ ट्रिक 6 अची वेंदो। हाणे छो जो करे तव्हां ख़बर आहे, ज़र्ब खां पोइ वरी छा छॾाइबो आहे? जोड़ छॾाइबी आहे। हाणे हिते घणा छोकिरा जेको आहे सो ग़लती कंदा, छा कंदा? हिननि ॿिन्हिनि खे प्लस ॾिसी करे हिननि ॿिन्हिनि खे जोड़ करे वेंदा। इहो ग़लति आहे। घणनि छोकिरनि जेका कई आहे ग़लती, उहा इहा कई आहे। छा कयो अथऊं? 6 ऐं 10 16 करे छॾियो अथऊं। ठीकु आहे, इहो ग़लति आहे। माना उन्हनि हीअं कयो हूंदो, 20 रखी करे, हे 6 ऐं 10 माइनस रखी करे, हीअं निशानी ॾिनी हूंदो जीअं मां सेखारियो आहे। छा कयो हूंदो? 6 ऐं 10 घणा थी विया? 16। हाणे 20 मां 16 कट कयूं त 4 बचियो। इहो ग़लति आहे। घणा ॼणा सोचींदा हूंदा इहो कीअं? ॾिसो, अचो त मां तव्हांखे सम्झायां। मां हे दर्जो हेठि वरी लिखां थो, 20 - 10 + 6। अच्छा, हाणे ॾिसो, हिन जे अॻियां कुझु न आहे। माना 20 छा जो आहे? प्लस जो आहे। मां हिनखे गोल दाइरो ॾियां थो। 10 छा जो आहे? 10 जे अॻियां ॾिसो निशानी आहे माइनस जी। ठीकु आहे, ऐं 6 वरी छा जो आहे? प्लस जो आहे। इन जो मतिलबु आहे त हे ॿई हिकु जहिड़ा आहिनि। यानी हे 20 घोड़ा आहिनि, हे 6 ॿिया घोड़ा आहिनि। ठीकु आहे, 20 ऐं 6 26। माना इन जो मतिलबु आहे हे प्लस ॾिसी करे हिन सां जोड़ न कंदो, छो जो हे माइनस जो आहे, हिननि जहिड़ो आहे ई न। हे ॿई हिकु जहिड़ा आहिनि। ठीकु आहे, हाणे इन करे 20 ऐं 6 प्लस जा घणा थी वेंदा? 26। ऐं माइनस जा घणा बचंदा? 10। हे ॿई गॾु रखियल आहिनि। हिन जो मतिलबु न आहे त तव्हां इन्हनि खे जोड़ करे छॾियो, विच में प्लस ॾिसी। हे हिन सां प्लस थी न सघंदो, छो जो हे 6 गॾु घोड़ा आहिनि, हे 10 गॾु आहिनि। इन करे तव्हां हिनखे 16 जेको आहे घोड़ा या 16 गॾु न चवंदो। ठीकु आहे, हे ॿई पाण में गॾु थींदा। हाणे जॾहिं 26 प्लस जा 10 माइनस जा 26 में 10 कट कंदासीं, घणा बचंदा? 26 में 10 कट कंदासीं, 16 बचंदा। अच्छा, निशानी वॾे अंग जी ईंदी आहे, यानी प्लस जी प्लस ॾियण जी ज़रूरत न आहे। हे आंसर आहे। आई होप तव्हांखे सम्झ में आयो हूंदो।